अस्सलाम वालेकुम साथियों, ऐं आहियां नसरुल्ला गडाणी। ॾाढी तकलीफ़ मां गुज़री रहियो आहियां। जॾहिं सुबुह जो 6 बजे कालूं अचणु शुरू थी वेंदियूं आहिनि। ही ज़्यादती आहे, ही ज़ुल्म आहे, ही कहार आहे। अॼु सुबुह सुबुह जो 6 बजे खां जलबाणियुनि जूं कालूं अचनि पियूं। को हिक ॿिए सां झेड़ो हुयनि, को औरतुनि खे धक लॻल आहिनि, को पुलिस ॾाढाई करे पई, या सुबुह जो कंहिं दोस्त फ़ोन कई जेके मंशियात वापराईंदड़ आहिनि, जेके हैरोनी आहिनि, उन्हनि मंशियात डीलरनि जे घरनि में जे भर में जेके घर आहिनि उन्हनि जे ॿारनि खे को धक हयो वियो आहे उन्हनि हैरोनियुनि तरफ़ां। अॼु वधि खां वधि कालूं ऐं माण्हुनि जूं मुलाक़ातूं यूरिया भाण लाइ थियूं आहिनि। बार बार कालूं, बार बार हिते मुंहिंजे मीरपुर वाथेले प्रेस क्लब अचणु, दाह ॾियणु। अदा 4500 रुपए ते यूरिया मिले थी, अदा यूरिया असांखे ब्लैक ते। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। हाणे यूरिया जो जेको रेट आहे, रिटेल जो रेट आहे, जेको सेल रेट आहे सोना यूरिया जो 3410 रुपया। एंग्रो जो आहे 3600 कुझु रुपया। फातिमा जो बि इन ॿिन्ही विच में आहे। सभई दोस्त, मां तव्हांखे क्लियर ॿुधाइणु चाहियां थो, वरी ॿुधाइणु चाहियां थो, सोना यूरिया जो सेल रेट, रिटेल रेट 3410 रुपया फी बोरी आहे। 50 किलो वारी यूरिया वारी बोरी 200 रुपया वधीक आहे। एंग्रो यूरिया तेल लही आयो आहे, डॉलर रेट लही आयो आहे। एंग्रो वारा ऐं फौजी फर्टिलाइज़र इंतज़ामिया तरफ़ां जेके रेट यूरिया जा आसमान ते पहुचाया विया आहिनि उन्हनि खे हेठि न लाथो वियो आहे। हालांकि डॉलर बि हेठि लही आयो आहे। हाणे मूंखे त तव्हां दोस्त हिकु हिकु करे दाहूं ॾियो था, यूरिया जो ही रेट आहे, यूरिया जो ही रेट आहे। मूंखे ज़ाती ख़बर आहे ज़िले इंतज़ामिया तरफ़ां डीलरनि सां मिली भगत आहे। यूरिया ते 300 रुपया ज़िले इंतज़ामिया जो कमीशन भत्तो मुक़ररु थियल आहे। ही लिस्ट वठंदा आहिनि फातिमा फर्टिलाइज़र खां, एंग्रो फर्टिलाइज़र वारनि खां, फौजी फर्टिलाइज़र वारनि खां, माछी ॻोठ ऐं मीरपुर ॿिन्ही खां, जो लिस्ट ॾियो घोटकी ज़िले जी कोटा मां। घोटकी ज़िले जा डीलर तव्हां खां केतिरियूं बोरियूं वठी विया आहिनि, उहा लिस्ट ठाहे शाम जो उहे 300 रुपया यूरिया जी फी बोरी ते ज़िले इंतज़ामिया पारां कमीशन वरितो वञे थो। हाणे तव्हां हिकु हिकु करे कुटबा पिया आहियो, हिकु नथा थियो। यूरिया खे 4500 5000 ते ब्लैक कयो वियो आहे। सिफारशी माण्हुनि 4500 ऐं 5000 ते बि सिफारशी माण्हुनि खे यूरिया ॾिनी वञे थी। पोइ बि तव्हां ख़ामोश आहियो। सिंध जो जेको ज़रिए माश आहे, ज़रात आहे, हर ॻोठ जो माण्हू, हर शहर जो हर कारोबारी माण्हू ज़रात सां वाबस्ता आहे। कोई तव्हां पंहिंजे हक़नि लाइ गॾु कोन था थियो। तव्हां हिकिड़े ॻोठ जा, हिकिड़े इलाइक़े जा, हिकिड़ी यूसी जा, हिकिड़े तालके जा तव्हां आबादगार गॾु नथा थियो। मां जीअं पंहिंजे पोइ लाइफ में तव्हांखे चयो न हुयमि जो 100 आबादगार गॾु थी अचो, वेहो, एहतजाज कयो, बोरियूं वठो, घर वञो। हाणे इन खां वधीक ॿी तव्हांजे लाइ कहिड़ी आसानी पैदा कराइजे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। हिननि खे कहिड़ी ताक़त आहे ज़िले इंतज़ामिया खे, भाण डीलर माफ़िया खे कहिड़ी जुर्रत आहे जो तव्हां खां एतिरा पैसा वठनि, भाण ब्लैक ते करनि। छा नालो आहे? क्या नाम है? शमसुल हसन। तुम्हारा क्या नाम है बेटा? वावा। कहाँ आए हो? मुझसे मिलने आए हो? कहाँ आए हो? मुझसे मिलने आए हो? हाँ, कहाँ आए हो बेटा? ये देखो, ये आप हो, ये आप हो। कहाँ आए हो? किसके बेटे हो? वसीम कौन है बेटा? इधर आओ, इधर आओ, आप लोग भी इधर आओ, इधर आओ, इधर आओ, इधर आओ, इधर आओ बेटा, आओ बेटा, आओ।
धूड़ पवन आबादगार, धूड़ पवन डीलर, धूड़ पवन ये कामोरा। मां ये बचड़ा जेके मुझे मुझसे मिलने हैं, मुझे देखने हैं। क्या नाम है? विशाखा। विशाखा। किसकी बेटी हो? पवन कुमार। पवन कुमार। किथे थी घर अबू? ओडिया। होॾे हेॾे काॾे आई आहे? इन्हें कहता नहीं। खेॾ। तुंहिंजो नालो छा आहे अबू? तेरी। प्री। कंहिंजी धीअ? पवन कुमार। तूं ई पवन कुमार। अबू बेड़ा। तुंहिंजो नालो छा आहे? बेड़ा में उतार। हाँ? हरेश। कंहिंजो पुटु आहे? जयराम। हाँ। ही ॾिसो ही नंढड़ा गुलनि जहिड़ा ॿारड़ा बग़ैर वालदेन जे मूंखे त टेकाए छॾनि था। हर रोज़ ईअं ॿारड़ा अचनि था। तुम सुबह भी आए थे ना? हाँ, तुम सुबह आए थे, भूल गए? लाइव हले थी, लाइव तव्हांखे सॼी दुनिया ॾिसे थो। सही आहे, ओके आहे। किथे रांदि खेॾंदो? ईअं घुमंदे फिरदे आया हो? हाँ, ईअं घुमंदे आया हो? हाँ, परेशान न थियो न, परेशान न थियो न अबू। ना घर जो रास्ता खबर है। घर जो रस्तो ख़बर अथव? वेंदा हो न? हाणे हिते छो बीठा आहियो? ईअं मूंखे ॾिसो पियो, मां को सर्कस न पियो कयां। ही ॿारड़ा वेंदो? कुर्सियूं घुरायूं? कुर्सियूं घुरायूं? वेंदो? हाँ, ॿियो अंदर कुर्सियूं पियूं बैठे बैठेंगे। तुम 2 घंटे पहले यहां पर आए थे, मैंने तुझे बोला था कि चेयर मंगाऊं, आप बैठोगे, तुमने कहा नहीं। भूल गए? झूठ बोल रहे हो अभी। बेटा स्कूल पढ़ रहे हो तुम? स्कूल नहीं पढ़ते ना? चलो मुझे गले मिलो, मेरे से गले मिलो। आओ आओ आओ, गले मिलो। आओ आओ। ओ तेरी खैर। ओ अचो, तव्हां सभु भाकुर पायो। अचो अचो अचो, आप आओ, आप आओ, पहले आप आओ। चलो अच्छा अबू, अच्छा अबू। तू मुंहिंजी धी आहे, धीअनि जहिड़ी आहे। मुंहिंजी धी बि अहिड़ी आहे, तो वांगुरु सुहिणी आहे। अच्छा अबू। अच्छा दी भाकुर पाईंदी? हाँ? चलो चलो साथियों, अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। न आबादगार जागंदा, न हिम्मत कंदा, न पंहिंजी ॿोरियुनि जी मालिकी कंदा, न पंहिंजे हक़नि जी मालिकी कंदा, ऐं न ई पंहिंजे बचड़नि जे तबाह थींदड़ मुस्तक़बिल जी मालिकी कंदा। मां बसि हिननि सां कचहरी कयां। तव्हां जेके जाॻियो, आबादगार जेके जाॻिया, पोइ इहे ऑफिसर सुधरदा, इहे डीलर माफ़िया सुधरदा, पोइ मां खटियो खाईंदुमि। वञो, जेको वणे तव्हां कयो। अदा अल्लाह ताला ख़ुशि रखे। वॾी महिरबानी।